अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। बुज़दार वॾा भरसां ॻोठ हाशिम गोपांग जी रहवासिन नौजवान औरत मुस्मात साइमा गोपांग पंहिंजे मां राजुल गोपांग सां गॾिजी नशाई मुड़स नदीम गोपांग ऐं सोरे पारां ज़बरदस्ती तशद्दुद करे घरां कढण ऐं 2.5 वरनि जी न्याणी गुलिस्तान गोपांग खे ज़बरदस्ती माउ खां खसण ख़िलाफ़ मीडिया अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदे मुस्मात साइमा गोपांग दाईंदे रोईंदे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु नदीम गोपांग मवाली आहे ऐं रोज़ानो मुंहिंजे सोरे सां गॾिजी तशद्दुद कंदो आहे। हुन चयो त ज़बरदस्ती मूंखां मुंहिंजी नंढड़ी 2.5 वरनि जी न्याणी गुलिस्तान ज़बरदस्ती खसे उनखे गुम करे छॾियो आहे ऐं मूंसां मासूम धीअ खे मिलण बि नथो ॾे। हुन चयो त मुड़ुसु ऐं सोरो ऐं माटेली ससु मुंहिंजी धीअ खे भंग पियारींदा आहिनि ऐं नशे सबबि ख़बर न आहे त मुंहिंजी नंढड़ी जी कहिड़ी हालत आहे। मुंहिंजो पीउ ऐं माउ ग़रीब आहिनि ऐं मुड़ुसु नदीम मवाली आहे। मूंखां सोरे ऐं मुड़ुसु धीअ खसे वॾो ज़ुल्म कयो आहे। हुन चयो त जेकॾहिं मूंखे पंहिंजी धीअ गुलिस्तान वापसि न थी त आउं मरी वेंदसि ऐं धीअ खां सवाइ जेर ई नथी रही सघां। हुन चयो त मुंहिंजे धीअ खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार मुंहिंजो नशाई मुड़ुसु ऐं सोरो ऐं वेगी ससु हूंदा। हुन वधीक चयो त धीअ वापसि न कई वई त पाण साड़ींदसि जंहिंजा ज़िम्मेवार मुड़ुसु नदीम सोरो ऐं ससु हूंदा। हुन वज़ीर आला सिंध IG सिंध DIG सखर SSP खेरपुर खां नोटिस वठण ऐं मुड़ुसु ऐं सोरे खां धीअ वापसि ॾियारण जो मुतालबो कयो आहे।